नाज़रीन, नोशहरोफिरोज में चीफ ऑफिसर जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ठेकेदारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था महबूब कलोड़ो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन जे ऑफिस जे ॿाहिरां, जिते ठेकेदारनि पारां राहतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, संदन मसइला छो कोन पिया हल थियनि। ऐं मां हुनखे चयो, साईं असांजा हिते ठेकेदार नौशहरोफिरोज जा सभिनी जा हिकु नंबर कमु थियल अथई, A1 कम थियल आहिनि। कंहिंजी बि माना हिते का बि ख़राबु कमु या क्वालिटी या शइ माना असांजी सभु हिकु नंबर थियल अथई। भली ज़िले सॼे जा वञी कमु चेक करे, असांजे कमनि ते बि आयो, चेक कयईं, सॼो चेक कयईं, ॿियो टियों चयईं यार वाह जा तव्हांजा कमु थियल आहिनि हिते ज़िले नौशहरोफिरोज में। हे अलाए किथां जो अची वियो आहे ज़ालिम, हिते असांखे तबाह करे छॾियईं, बर्बादु करे छॾियईं। असां एॾो परेशान हूं जो हींअर असां घरनि खां ॿाहिरि बि नथा निकिरी सघूं, एॾो असांखे कर्ज़ी तंग था कनि। भठनि वारा, रेतियुनि वारा, मज़दूर जेके वीचारा ग़रीब 500 रुपया 400 रुपया कमाइण वारा ॾींहं वारा, उन्हनि खे 3 महीना थी विया आहिनि, असां उन्हनि खे पेमेंट नथा करे सघूं। असांजा लखे रुपया हिते बिल फाथा पिया आहिनि। साईं मुंहिंजा असांजा मसइला इहे आहिनि त 4 महीनो आहे त असांजा बिल ठहिया पिया आहिनि, एम्बियूं लॻियूं पियूं आहिनि, ऑडिट थी पई आहे। असां हिनखे बार बार चऊं था बाबा असांजा चेक कढो, चेक कढण लाइ तयारु न आहिनि। पहिरियां चेक निकिरनि पिया, पर हींअर नओं हिकिड़ो CO आयो आहे फैज़ मोहम्मद शेख साहिबु, जंहिंजो चवणु आहे त मां कोन कढंदुसि जेसिताईं बजट पास थींदी। बजट पास 4 सालनि खां बजट पास थींदी आई आहे, हाणे साईं खे अची यादि आई आहे त बजट पास कयो, उनजा पैसा ॾियणा पवंदा अथनि। जॾहिं त असां चेयरमैन साहिब सां बि राब्तो कयो, उन चयो छा जा पैसा ॾियनि, कॾहिं मुंहिंजे 4 सालनि जे पीरियड में मां कॾहिं पैसा बजट पास करण कोन ॾिना, न को ॾींदुसि मां। बाक़ी जेकर नओं CO साहिबु जीअं आयो आहे तीअं हिन रुश्वत जी बाज़ार पंहिंजी गरम करे छॾी आहे। असांजो मुतालबो इहो आहे त हिनखे हटायो वञे, को ॿियो अहिड़ो CO ऑनेस्ट हुजे उहो हुनखे मुक़ररु कयो वञे, जीअं ठेकेदारनि जूं रहतूं आहिनि उहे। तव्हांजा मसइला जे हल नथा थियनि, पोइ अॻिलो कहिड़ो क़दम हूंदो तव्हां? असांजो क़दम इहो ई त ताईं असां हिन सां गॾु इहा ई बुख हड़ताल असां लाॻीतूं कंटिन्यू कंदा रहंदासीं। ऐं शेख साहिबु हिते वेठो बि आहे, पंहिंजे ऑफिस में कोन थो वेहे, हिनखे अचे वेहे, न करे हुनखे ज़रूरत आहे वेहे, पंहिंजे ऑफिस में छो नथो वेहे, बंगले ते वेठो आहे, कल्ह टोनी वेठो आहे, हिते अचण लाइ तयारु न आहे। हे ठेकेदार चो थोरी वरी गर्मी में 40-45 सेंटीग्रेड गर्मी में ठेकेदार वीचारा वेठा आहिनि था, असां वेठा आहियूं जेके, पर साईं अचण लाइ तयारु कोन्हे को। एहतजाज खे ख़ैर सां 4 ॾींहं आहे। असांजा मसइला इहे ई आहिनि त बिल असांजा 3 महीननि खां ठहिया पिया आहिनि। हिकु त माना ठहण खे बि 6 महीननि खां बिल ॿधबा, इन करे जो असांजा कमु हलायूं था, वरी ऑफिसर जे पोयां लॻा बिल ठहण, बिल ठही असांजो MB थियण थी वञण खे बि 3 महीना थी विया आहिनि, हुनखे ऑडिट लॻी पई आहे, MB लॻी पियूं आहिनि। CO साहिबु वटि असां पहुता आहियूं, पहिरियों त असांखे चयो पियो इजलास ख़तमु थिए, बजट नहीं थींदी उन में। उन खां पोइ जॾहिं असां माना जो बजट बि थी वई आहे, हाणे CO साहिबु अलाए किथे लिखियो वेठो आहे। पहिरें त हुन इहो रखियो त बाबा MB जा पैसा मुंहिंजे जेको पंहिंजा खणी अचे सिधा तव्हां 5% मूंखे ॾींदो वञे ऐं पंहिंजी MB मूंखां सही कराईंदो वञे। हाणे असां त हिकु त कमु कयूं वेठा आहियूं, 50-50 लख रुपया कमु एडवांस कयूं वेठा आहियूं। असांखे मार्केट एतिरो तंग करे छॾियो आहे जो असां घरनि मां कोन था लिखूं। साईं असांजूं जेके राहतूं आहिनि तक़रीबन 1 करोड़ 1.5 करोड़ आहे। उन जे लाइ असां काफ़ी वक़्त खां वठी हिननि जे पोयां 3 महीननि खां लॻा पिया आहियूं, MB थियूं पियूं आहिनि ऐं ऑडिट थिया पिया आहिनि। उन खां पोइ हाणे जेको नओं CO आयो आहे, जॾहिं खां वठी असांजे लाइ हिते CO अली हैदर शाह हूंदो त असां ठेकेदारनि खे ख़बर बि कान पवंदी त हीअ जेको आहे सो चेक कीअं था थियनि, बिल पास कीअं था थियनि, हर शइ साइडूं विज़िट कंदो, सभु कुझु कंदो। उन खां पोइ जॾहिं नओं ई CO आयो आहे फैज़ मोहम्मद शेख, हिन अचण सां इहो कानून कढियो आहे त बाबा हिते जेको 5% पैसा खणी ईंदो त उनजी MB बि सही कबी, उनखे चेक बि ॾिबा। उन जे लाइ असांजो जेको मुतालबो आहे उहो साईं नासिर शाह खां, वज़ीर बल्दियात खां, त हिन करप्ट जेको CO आहे इनखे फ़ौरन हटाए इन जे ख़िलाफ़ इंक्वायरी कराई वञे। जी नाज़रीन, हिन ठेकेदारनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणो हो त असांजा कम बि ज़िले काउंसिल जा जेके मुकमल थियल आहिनि, असांजूं खोड़ सारियूं जेके करोड़ रुपयनि जूं रहतूं जेके अदा न पियूं कयूं वञनि। हिते जेको CO जेको नओं आयो आहे उहो असांखां रुश्वत तलब पियो करे, 5% जेको आहे हीअ असांखां रुश्वत वठी पोइ कमु करणु थो चाहे। कैमरामैन अहमद फराज सां गॾु महबूब कलोड़ो, मेहरान TV न्यूज़, नौशहरोफिरोज।